ही दरगाह ओटो शरीफ गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल। मातली है जैमें हिन में केतिरियूं ई नियाणियूं आहिनि जेके केतिरे ॿियनि छोकरनि जे स्कूलनि में पढ़ी रहियूं आहिनि, लेकिन हिन स्कूल जी गर्ल्स जेको डिपार्टमेंट आहे तइलीमी तदरीसी ॾियणु, उन्हनि बि कॾहिं हिन ॾे ध्यानु न ॾिनो त हिन में का मास्टरियाणी मुक़ररु कजे जेका हिन स्कूल में ॿारनि खे पढ़ाए। हीअ स्कूल 1992 में वजूद में आयो। हेसी ताईं कुझु वक़्तु हलण खां पोइ हिन ते मास्टरियाणी मुक़ररु न करण जे करे हीअ स्कूल हिन वक़्तु बंदि सूरत जी हालत में आहे। ऐं जॾहिं त सिंध हुकूमत 70,000 खां वधीक मास्तर ऐं मास्टरियाणियूं IB जे हवाले सां टेस्टूं करे मुक़ररु कयूं हुयूं सिंध में, लेकिन हिन गर्ल्स स्कूल दरगाह जेको ओटो शरीफ़ आहिनि ते हेसी ताईं तव्हां ॾिसो त हिकिड़ो बि टीचर मुक़ररु न कयो वियो, का बि मास्टरियाणी मुक़ररु न कई, जंहिंजे करे हीअ स्कूल हींअर बि जेको सो भूत बंगले वारो मंज़र ॾेई रहियो आहे। अंदरां हिन जा जेके चापेड़ आहिनि उहे बि किरी पिया आहिनि ऐं फर्नीचर बि तव्हां ॾिसो त फर्नीचर बि पियो आहे ऐं को बि उस्ताद मुक़ररु न थियण करे ख़वातीन उस्ताद हिते मुक़ररु थियणु घुरिजे। हिते नियाणियूं पढ़नि थियूं। एजुकेशन खातो गर्ल्स जो जेको ज़िले बदीन जे अख़्तियार आहिनि उन्हनि बि करे हिते विज़िट न कयो त हीअ स्कूल बंदि बि आहे, हिन स्कूल खे असां हलायूं या न। हिन वक़्त ताईं बि हीअ स्कूल हिन वक़्तु बंदि पियो आहे, लेकिन तदरीसी अमल ॾींदड़ अख़्तियारियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां हीअ स्कूल उन्हनि जे रिकॉर्ड में त हलंदड़ आहे, लेकिन मास्टरियाणी मुक़ररु न करण जे करे हीअ स्कूल हिन वक़्तु बि त को सो तबाही जे किनारे ते पहुची वियो आहे ऐं ॿार हिन जा जेके दर बदर ॿिए हंधि पढ़ी रहिया आहिनि। हिते जे रहवासियुनि हिते सिंध हुकूमत तइलीम जे वज़ारत, सिंध जे तइलीम जे सेक्रेटरी, ज़िले बदीन जे तइलीमी तदरीसी ॾींदड़ अमल जे अख़्तियारनि खां इहो मुतालबो कयो आहे त हीअ गर्ल्स प्राइमरी स्कूल ओटो शरीफ़ तालको मातली इन में सवे नियाणियुनि जे लाइ मास्टरियाणी मुक़ररु करे ॾिनी वञे, जीअं नियाणियूं जेके आहिनि ॿियनि स्कूलनि ऐं छोकरनि जे स्कूलनि पढ़ण बजाए हिते पंहिंजो तदरीसी अमल जारी करे रखनि। कैमरामैन टीम सां गॾु हसन पंवर, मातली।